रानीपुर शहर जी सरकारी अस्पताल में गुजरियल केतरी अरसे का सहूलतन जी खोट बरकरार है। अस्पताल में दवाऊं अणलभ और डॉक्टर अण पूरा हुजण सबब मरीजन के सख्त मुश्किलातुन जो मुंह ॾिसणो पवे तो। इन हवाले से वीडियो लिंक ते वधिक जाण ॾेई रहियो आहे रानीपुर मां धरती टीवी न्यूज़ रिपोर्टर गुलसन चांडियो। जी गुलसन। जी बिल्कुल, हींअर असां रानीपुर रॉयल हेल्थ सेंटर में मौजूद आहियूं। ही जगह सरकारी अस्पताल है। हिन अस्पताल में रानीपुर के आसपास जा तकरीबन 100 खां वधीक ॻोठाणा माण्हू जेको आहे सो हिते जेको आहे सो दवा वठण ईंदा आहिनि। पर अफ़सोस इहा ई ॻाल्हि आहे त हिन अस्पताल में जेके सहूलतूं आहिनि उन्हनि जी खोट आहे। हिते दवाउनि जी खोट आहे, गॾोगॾु डॉक्टरनि जी खोट आहे। मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त हिन अस्पताल में जेके टेस्टूं आहिनि उहे नाले मात्र आहिनि। सिर्फ़ु मलेरिया जी ऐं जेको आहे सो टीबीअ जी टेस्ट थींदी आहे, ॿी का बि टेस्ट हिन अस्पताल में न थींदी आहे। मां तव्हांखे इहो ई ॿुधाईंदो हलां त हीउ रानीपुर जो हिकिड़ो वॾो तारीख़ी शहर आहे ऐं ख़ैरपुर ज़िले जो वॾे में वॾो शहर सॼो वेंदो आहे ऐं हीउ उन वॾे शहर जी जेका आहे सरकारी अस्पताल है। पर अफ़सोस सां चवणो थो पए त हिन में सिर्फ़ु जेको पेशेंट ईंदो आहे या जेको हादसाती मरीज़ ईंदो आहे उनखे सिर्फ़ु फर्स्ट एड मिलंदी आहे, बाक़ी ॿियो उनखे को बि इलाज वग़ैरह न मिलंदो आहे। मां तव्हांखे इहो ई ॿुधाईंदो हलां त हिन अस्पताल में सिर्फ़ु ॿारनि जो हिकिड़ो डॉक्टर वेहंदो आहे, गॾोगॾु न अखियुनि जो डॉक्टर हूंदो आहे, न दिलि जो को डॉक्टर हिते वेहे थो, न वरी को ॿियो को हिते स्पेशल वेहे थो। जंहिं करे हितां जा जेके आस पास जा ॻोठाणा माण्हू आहिनि, गॾोगॾु जेके शहर जा माण्हू आहिनि उन्हनि सख़्त तकलीफ़ुनि जो मुंहुं ॾिसणो पए थो। हिन अस्पताल में जेके मेडिसिन मिलंदियूं हुयूं उहे बि मिलणु ख़तमु थी वियूं आहिनि। 99% जेको आहे सो डॉक्टर जेके हिते हिकु ॿ डॉक्टर जेको वेहे थो उहे बि मरीज़नि खे ॿाहिरियूं दवाऊं लिखी थो ॾिए, पर हिन अस्पताल में का बि दवा मौजूदु न आहे। हिन अस्पताल में डॉक्टरनि जी वधि में वधि खोट आहे। उन सां गॾोगॾु जेको आहे सो टेस्टूं नथियूं थी सघनि, जंहिं करे हितां जा माण्हू, हितां जा आसपास जे इलाइक़े वारा माण्हू सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। हितां जे माण्हुनि, हितां जे इलाइक़े वासियुनि DHO ख़ैरपुर ऐं हेल्थ मिनिस्टर खां मुतालबो कंदे घुर कई आहे त रानीपुर जी जेका सरकारी अस्पताल आहे उन में मेडिसन जूं जेके खोट आहे उनखे पूरो कयो वञे। गॾोगॾु जेके हिते डॉक्टर जेके न आहिनि, दिलि जो डॉक्टर न आहे, अखियुनि जो डॉक्टर न आहे ऐं ॿिया जेके डॉक्टर न आहिनि उन्हनि खे बि हिते मुक़ररु कयो वञे ऐं जेके हिते टेस्टियूं नथियूं थियनि उन्हनि खे बि हिते मिशनरियूं रखियूं वञनि जीअं हितां जे माण्हुनि खे हिन अस्पताल मां लाभ हासिलु थी सघे।